जोही में हज़रत अली जे शहादत वारे दिहाड़े जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद करण तां पुलिस ऐं अज़ादारनि विच में थियल झेड़े जो केस 15 औरत अज़ादारनि समेत 48 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल, जॾहिं का बि गिरफ़्तारी अमल में अची न सघी। गुज़िरियल ॾींहुं हज़रत अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जे शहादत वारे दिहाड़े जे सिलसिले में अज़ादारनि पारां जोही में मातमी जुलूस कढण तां जोही पुलिस ऐं अज़ादारनि विच में थियल झेड़े जो केस सरकार जे फ़रियाद ते 15 अज़ादार औरतुनि समेत 48 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में नामज़द अज़ादारनि में सैयद अली रज़ा शाह, आरिफ शाह, कुतुब शाह, जुल्फ़कार सुमरो, जुल्फ़कार सोलंकी, सत्तार तहीम, सफ़दर सुरियो, अली रज़ा सुरियो, गुलू बाहोटो, तनवीर सोलंकी ऐं 34 अणसुञातल अज़ादार ऐं 15 औरतूं शामिल आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सिंध हुकूमत पारां सॼे सूबे में सख़्त लॉकडाउन वारे ऐलान बावजूदि जोही में मातमी जुलूस बरामद करण तां जोही पुलिस ऐं अज़ादारनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में ॿिनि अज़ादारनि समेत हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद जोही थाणे ते लॉकडाउन जी भञकड़ी करे मातमी जुलूस कढंदड़ अज़ादारनि ख़िलाफ़ सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में अची न सघी। अमर लाशारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।